अमरीकी दिफाई खाते पेंटागोन आख़िरकार कतर में वाक़े अल अदीद एयरबेस ते ईरानी बैलिस्टिक मिसाइल हमलन जी तस्दीक करे छॾी आहे। हमले खां अॻु ऐं बाद जारी कयल सैटेलाइट तस्वीरुनि में अॾे जी मवासिलाती डोम खे पहुचंदड़ तबाही वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थी। ईरान 23 जून ते अल अदीद अॾे ते हमलो कयो हो, जंहिं में अमरीका जे मवासिलाती निज़ाम जे अहम हिसे खे निशानो बणायो वियो। पेंटागोन जे तर्जुमान ॿुधायो त ईरानी मिसाइल ख़ासि तौर ते मवासिलात खे महफ़ूज़ बणाईंदड़ डोम खे तबाह कयो, जेको अमरीकी फ़ौजी ऑपरेशन जे लाइ इंतहाई अहम हो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प हिकु बयान में चयो त ईरानी हमले खां अॻु इशारो ॾेई छॾियो हो, जंहिं जे करे असां खे वॾो जुज़वी तौर ते ख़ाली करण जो मौक़ो मिलियो, पर कतर जी हुकूमत हींअर ताईं इन वाक़े ते को बि रस्मी रद्द अमल ज़ाहिर नाहे कयो। आलमी मुबसरीन जो ख़्यालु आहे त इहो हमलो ईरान ऐं इसराइल जे विच में 12 ॾींहं जंग जे दौरान हिकु अहम मोड़ साबित थियो, जंहिं खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जे विच में जंगबंदी थी वई। इन हमले खे ईरान जी तरफ़ां अमरीका जी जवाबी कार्रवाई जो वाज़े पैगाम सम्झियो पियो वञे। सैटेलाइट जे साम्हूं ईंदड़ तस्वीरुनि में ॾिसी सघिजे थो त हमले खां अॻु डोम इमारत मुकमल तौर ते सही सलामत हुई, जॾहिं त हमले खां पोइ इन जी छित मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे ऐं अंदरूनी ढांचो सख़्त मुतासिर थियो आहे। सिक्योरिटी माहिरनि मूजिबि इहो हमलो ईरान जे मिसाइल टेक्नोलॉजी महारत जो निशानो आहे, जंहिं में इन्हनि इंतहाई सही तरीक़े सां अहम अमरीकी फ़ौजी इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो।